नौशर फिरोज़ मावा खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह में नए साल की आमद ते ठारू शाह वगण हाउस ते मचु कचहरी मुनक़िद कई वई। कचहरीअ में सिंध जा मशहूर नाथख़वाननि ऐं सुगड़नि शिरकत कई। नाथख़वानी समेत दूर बेत ऐं गुजारतनि जो सिलसिलो जारी रहियो। आल सिंध वगण वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां नए साल जे आमद ते नए साल जी रात ते मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार अली वगण, मुमताज़ अली वगण, अब्दुल सत्तार वगण जी रिहाइश गाह ते मचु कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें बहितरीन नाथख़वाननि ऐं सुगड़नि शिरकत कई। जॾहिं त नाथख़वानी कई वई, सुगड़नि दूर बेत ॿुधाए दाद हासिल कयो। अॻ में त असां ते एहसान मोहम्मद जो, अॻ में त असां ते एहसान मोहम्मद जो, सब मुफ्त में मिलियो सामान मोहम्मद जो, सब मुफ्त में मिलियो सामान मोहम्मद जो। सड़ी सड़िया सड़ी सड़ी जन प्यार कयो आहे, पजतल जगराणे जन प्यार कयो आहे, पजतल जगराणे मुश्किल जेको शाही